तव्हांखे ठटे मां ॾींदासीं। ठटे ऐं मकलीअ में छोकिरनि सां बदफ़ैली करण वारो मामिलो थियो आहे। ठटे ऐं मकलीअ में छोकिरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ भरे वायरल करण वारो मामिलो थियो आहे। मकली थाणे ते गिरफ़्तार 3 औबाशन समेत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। पुलिस गिरफ़्तार 3 औबाश शहबाज़ समोन, सिकंदर हालो ऐं शहज़ाद सोहो जा मोबाइल फ़ोन तहवील में वठी छॾिया आहिनि। ज़्यादती जो शिकार नींगर इब्राहिम उर्फ़ विक्की हालू जो तिबी मुआइनो पिणु करायो वियो आहे। ठटे ऐं मकली में छोकिरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ भरे वायरल करण वारे मामले बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। ठटे मामला ते ख़बर पहुचायूं पिया। मकली थाणे ते गिरफ़्तार 3 औबाशन समेत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस गिरफ़्तार 3 औबाश शहबाज़ समो, सिकंदर हालो ऐं शहज़ाद सोहो जा मोबाइल फ़ोन तहवील में वठी छॾिया आहिनि। ज़्यादती जो शिकार नींगर इब्राहिम उर्फ़ विक्की हालो जो तिबी मुआइनो पिणु करायो वियो आहे। ठटे ऐं मकली में छोकिरनि सां बदफ़ैली करे वीडियोज़ भरे वायरल करण वारे मामले बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। मकली थाणे ते गिरफ़्तार 3 औबाशन समेत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। ज़्यादती जो शिकार नींगर इब्राहिम उर्फ़ विक्की हालो जो तिबी मुआइनो पिणु करायो वियो आहे। अव्हांखे ख़बर ॾियूं पिया। ठटो ऐं मकली में छोकिरनि सां बदफ़ैली करे ज़्यादती करे वीडियो वायरल करण वारो मामिलो थियो आहे। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी, राति ठटे ऐं मकड़ी ते हिते छोकिरनि जो औबाश क़िस्म जा छोकिरा उन्हनि जे टोले पारां मुख़्तलिफ़ जेके नंढे उमिरि जा छोकिरा आहिनि उन्हनि खे ब्लैकमेल करे साण बदफ़ैली करे संदन वीडियोज़ वायरल करण जो मामिलो साम्हूं आयो हो, जंहिंजे हवाले सां मीडिया ते बि ख़बरूं आयूं। जेका पोइ पुलिस हरकत में आई। ठटो ऐं मकड़ी पुलिस ॿियनि तौर ते कार्रवाई कंदे 3 औबाश क़िस्म जे छोकिरनि खे गिरफ़्तार कयो। इब्तदाई जांच दौरान अहम इंकशाफ साम्हूं आया आहिनि, जंहिंखां पोइ मकड़ी थाणे ते बाज़ाब्ता तौर ते पुलिस केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें हिकु मुतासिर नींगर आहे जंहिंजी वीडियो बि वायरल थी आहे। उन सां ज़्यादती कई वई आहे। उनजो वीडियो वायरल कयो वियो आहे। इब्राहिम ॾाढो उनजे वालिद जेको आहे जमाल हालो मकड़ी थाणे ते केस दाख़िल करायो आहे। उनजे फ़िरियाद तहत 2 गिरफ़्तार जवाबदार जेके आहिनि शहबाज़ समून, सिकंदर हालो ऐं शहज़ाद सुबो, उन्हनि खे नामिनेट कयो वियो आहे ऐं उन्हनि जो हिकु साथी जेको जवाबदार आहे उनखे अज़हर हालो, उनखे बि नामिनेट कयो वियो आहे। 2 जवाबदार नामज़द ॾेखारिया विया आहिनि। 6 जवाबदारनि जे ख़िलाफ़ नींगरनि खे खंभे संदन जेका साण ज़्यादती करे वीडियोज़ ठाहे वीडियोज़ वायरल करण ऐं खाइनि पैसा घुरण समेत खेनि तंग करण जहिड़ा जेके सेक्शन उन में लागू कया विया आहिनि। उन मामले जी घर रुपी जांच शुरू कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त इब्तदाई जांच दौरान वीडियोज़ जेके आहिनि उन्हनि जे मोबाइलनि में हथ आयूं आहिनि। जेके गिरफ़्तार 3 जेके जवाबदार छोकिरा आहिनि औबाश क़िस्म जा, उन्हनि जे वटां वीडियोज़ हथ आया आहिनि, जंहिंजो तालुक ठटे सां आहे। पर उन्हनि जेका इहा हरकत कई आहे उहा मकलीअ ते कई आहे। मकली जे सोसाइटी वारे इलाइक़े में हिकु ख़ानगी जॻह में जेको आहे नौजवान। ठीकु आहे महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी। पुलिस गिरफ़्तार 3 औबाश शहबाज़ समोन, सिकंदर हालो ऐं शहज़ाद सोहो जा मोबाइल फ़ोन तहवील में वठी छॾिया आहिनि। बुलेटिन में ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं। अव्हांखे अपडेट कंदासीं।